पैसा को इलाज करे सूरत पुणे सुजावल वेझो ॻोठ गुल मोहम्मद पारहेड़ीअ जे रिहाइशी 8 सालनि जो मासूम नींगर शाहीनपुर इसरार बीमारीअ में मुब्तला थी वियो आहे। मासूम जूं 2 टंगूं सुन थी चुकियूं आहिनि, जंहिं सबबु हू हलण चलण खां महरूम थी चुको आहे। माज़ूर जी माउ जो चवणु आहे त आऊं पंहिंजे पुट खे अहिड़ी तकलीफ़ में नथी ॾिसी सघां। असीं ग़रीब मिस्किन माण्हू आहियूं, ढंढनि मां पन वढे तॾां ऐं पखा ठाहे शहर में विकिणे पेट गुज़र कंदा आहियूं। उन जो वधीक चवणु हो त बरसाति ऐं सैलाब सभु कुझु ख़तमु करे छॾियो आहे। हाणे सिवाइ ॾुखनि जे असां वटि कुझु बि न बचियो आहे। एतिरो नाहे जो हिन जो इलाज कराए सघूं। उन मुतालबो कयो त सरकारी ख़र्च ते मुंहिंजे मासूम पुट जो इलाज करायो वञे त जीअं हू माज़ूरीअ वारी ज़िंदगी गुज़ारण खां बची सघे।